धरती टीवी में कैरियर ठाहिण जो शानदार मौक़ो। जेकॾहिं अभी इलेक्ट्रॉनिक मीडिया में मुस्तक़बिल ऐं सुञाणप ठाहिण चाहियो था तो धरती टीवी अव्हां लाइ खणी अची रही आहे हिकु सुनहरी मौक़ो। धरती टीवी नेटवर्क के हेठ ॼाणायल शोबन लाइ क़ाबिल, मेहनती ऐं तजर्बेकार उम्मीदवार घुर्बन आहिनि। फीमेल न्यूज़कास्टर्स एंड एंकर्स। जेकॾहिं अभी ज़हीन, ख़ुशसूरत, ॿोली तोड़े करंट अफेयर ते महारत रखो था त अव्हां बि धरती टीवी स्क्रीन ते अची पंहिंजो टैलेंट दुनिया खे ॾेखारे सघो था। स्क्रिप्ट एडिटर्स। जेकॾहिं अव्हां सहाफ़त में तजर्बो रखो था, अंग्रेजी ऐं उर्दू ॿोली मां रवानी में सिंधी तर्जुमो करे ॼाणो था त अव्हां बि स्क्रिप्ट एडिटर तौरु धरती टीवी सख जा साथी बणिजी सघो था। ग्राफिक्स डिजाइनर्स, एनिमेटर्स एंड वीडियोस एडिटर्स। जेकॾहिं अव्हां ग्राफिक डिजाइनिंग, एनिमेशन ऐं वीडियो एडिटिंग जे शोबे में महारत रखो था ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में पंहिंजो मुस्तक़बिल ठाहिण चाहियो था त बणिजी वञो धरती टीवी सख जो हिस्सो। वॉइस ओवर आर्टिस्ट। जेकॾहिं अव्हां खे सिंधी, उर्दू तोड़े अंग्रेजी ॿोली ते महारत हासिल आहे ऐं अव्हां लफ़्ज़नि खे सुठे अंदाज़ सां उचारे सघो था त पोइ धरती टीवी अव्हां खे पंहिंजो आवाज़ दुनिया ताईं पहुचाइण जो मौक़ो फराहम करे रही आहे। सोशल मीडिया मैनेजर्स। जेकॾहिं अव्हां खे सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स जहिड़ोक वेबसाइट खे अपडेट करण, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर ऐं इंस्टाग्राम ते थंबनेल सां ख़बरूं, स्टोरीज़ तोड़े प्रोग्राम अपलोड, शेयर तोड़े इन्हनि खे बूस्ट करण जी महारत आहे त अव्हां लाइ धरती टीवी जा दरवाज़ा खुलियल आहिनि। जेकॾहिं अव्हां मथे ॼाणायल कंहिं बि शोबे में कमु करण जी सलाहियत रखो था त पोइ देर न कंदा ऐं अॼु ई पंहिंजी मुकमल CV 6 फरवरी 2022 ताईं हेठि ॼाणायल ईमेल एड्रेस ते मोकिले सघो था। धरती टीवी network@gmail.com।